नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिरयास्टी में ख़बर ॾींदा हलूं त भिरयास्टी ऐं भरपासे वारे मुख़्तलिफ ॻोठन में गुज़रल रात तेज़ तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी है। तूफ़ानी बरसात 1 कलाक ताईं जारी रही, जंहिं सबबि मुख़्तलिफ जॻहियुनि ते सवें वण किरी पिया आहिनि, जॾहिं त बिजली जा पोल, दुकानूं ऐं घरनि जा छपरा, साइन बोर्ड, सोलर प्लेटूं किरी पियूं आहिनि, जॾहिं त केतिरा ई घर पिणु ढही पट थी विया आहिनि। घरनि जूं छितूं ऐं भितूं किरण सबबि ॿारनि, औरतुनि समेत 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंखे भिरयास्टी अस्पताल मां तबे इमदाद ॾिनी वई, जॾहिं त रोलर हेल्थ सेंटर अस्पताल में बरसाती ऐं डेरेज जो गंद भरिजी वञण सबबि मरीज़नि ऐं अस्पताल अमले खे ॾुखियायूं पेश अची रहियूं। अस्पताल जे बिल्डिंग खे पिणु नुक़सान रसियो आहे। मुख़्तलिफ हंधनि ते भितूं ऐं सोलर प्लेटूं किरण सबबि 5 खां वधीक गाॾियुनि जो पिणु नुक़सान थियो आहे। ॿिए पासे बिजली जा पोल ऐं वण किरण सबबि बिजली गुज़रियल राति खां वठी बंदि आहे। अहिड़ी तूफ़ानी बरसात जी तबाही सबबि अंबनि, लीमनि ऐं केलनि जे बाग़नि समेत फसलनि जो नुक़सान थियो आहे। अहिड़ी सूरत-ए-हाल सबबि इलाइक़े वासी सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।